Dear viewers, Assalamu alaikum. Welcome to Z2 Academy. Here is Zaid Ali. पाण अॼु डिस्कस कंदासीं एडजेक्टिव यानी सिफ़त जे हवाले सां। सिर्फ़ हिनमहिल असां टू द पॉइंट ऐं बेसिक एडजेक्ट पढ़ंदासीं, छो त सिर्फ़ु असां स्कॉलरशिप जे हवाले सां तयारी करे रहिया आहियूं, न कि असीं हायर एजुकेशन जे हवाले सां एडजेक्ट खे पढ़ंदासीं। सिर्फ़ु टू द पॉइंट पढ़ंदासीं ऐं बेसिक शयूं पढ़ंदासीं, छो त इहे स्कॉलरशिप सिर्फ़ु क्लास 8 ताईं हुई, इन जे करे असां हिन खे सिंपली डिफाइन कंदासीं। एडजेक्ट जो मुख़्तलिफ़ डेफिनेशन मुख़्तलिफ़ किताबनि में डेफिनेशन तव्हां मिलंदियूं, पर हिनमहिल सिर्फ़ु टू द पॉइंट पढ़ाइण लाइ हीअ डेफिनेशन तव्हांजे मां साम्हूं रखी आहे। अ वर्ड विच इज़ यूज़्ड यानी अहिड़ो लफ़्ज़ विच इज़ यूज़ जेको इस्तेमालु कयो वञे टू एड समथिंग यानी कुझु वाधारो आणे, टू द मीनिंग ऑफ नाउन यानी नाउन जे माना में। ॾिसो वाधारो कीअं थी, मसलन कीअं मां थो चवां दिस इज़ अ बॉय, ही हिकिड़ो छोकिरो आहे, पर चवां त दिस इज़ अ न्यू बॉय, ही हिकिड़ो नओं छोकिरो आहे, त इहो हिकिड़ो नाउन यानी ही बॉय छा नाउन आहे। इन नाउन खे वधीक डिफाइन कयोसीं। यादि रहणु खपे त एडजेक्ट कॾहिं सिफ़त यानी सिफ़त माना कॾहिं इन जी ख़ूबी बि ॿुधाईंदो आहे, कॾहिं कंहिं शइ जी बदी बि ॿुधाईंदो आहे। सिर्फ़ु ख़ूबी ऐं बदी न, बल्कि कॾहिं नंबर्स, कॾहिं क्वांटिटी, कॾहिं क्वालिटी, इहे बि शयूं एडजेक्ट मां ई असांखे मिलंदियूं आहिनि। सेकंड एग्ज़ाम्पल जे तरफ़ वधंदासीं। यू एट सम राइस, जेकॾहिं चवां त यू एट राइस, तव्हां कुझु चांवर खाधा, सम माना कुझु, यू एट सम राइस, तव्हां माना कुझु चांवर खाधा। जेकॾहिं इहो ई जुमिलो चवां त यू एट राइस, तव्हां चांवर खाधा, पर सम राइस माना कुझु चांवर, इहो असांखे हिकिड़ी माना क्वांटिटी ॿुधाए थो त केतिरा चांवर खाधा, सम माना कुझु। अहिड़ी तरह असां जेको सो हिते जेको मां एडजेक्ट न आहे, द हैंड हैज़ देश फिगर्स यानी हथ में के देश फिगर्स हूंदा आहिनि। यादि रहणु खपे त उहे घणा हूंदा आहिनि, 5। ऐं जेको 5 आहे इहो बि नंबर आहे, इहो बि छा आहे, एडजेक्ट आहे। मोस्ट बॉयज़ लाइक टू प्ले क्रिकेट, मोस्ट माना तमामु छोकिरा जेके आहिनि, घणा अक्सरत सां छोकिरा जेके आहिनि क्रिकेट खेॾण खे पसंदि कंदा आहिनि। ठीकु आहे, हिते जेको लफ़्ज़ मोस्ट आहे इहो बि छा आहे, एडजेक्ट आहे। अहिड़ी तरह ही मिसाल ॾिसो, कराची इज़ अ लार्जेस्ट सिटी यानी कराची हिकिड़ो वॾो शहर आहे। कहिड़े क़िस्म जो शहर आहे, वॾो शहर आहे, इन जे करे जेको लार्ज आहे इहो बि छा आहे, एडजेक्ट आहे। अञा वधीक ही तव्हांजे कुझु 3 मिसाल वधीक एडजेक्ट जे साम्हूं रखिया आहिनि, जीअं आल आहे, ईच आहे, ओल्ड आहे। यानी यादि रहणु खपे त या त इहो नंबर खे ज़ाहिर कंदो, या त क्वालिटी खे ज़ाहिर कंदो, या त क्वांटिटी मिक़दार खे ज़ाहिर कंदो, या त कंहिं जो को तादाद खे ज़ाहिर कंदो। वधीक ॾिसो ही 3 मिसाल अञा बि तव्हांजे साम्हूं आहिनि। आल माना सभु, ईच माना हर हिकु, ओल्ड माना पोड़ो, ही बि छा आहिनि, एडजेक्टिव आहिनि। अगरि जेकॾहिं तव्हांखे को क्वालिटी पुछे, क्वांटिटी पुछे, नंबर पुछे, इहे जहिड़े बि क़िस्म जी क्वालिटी हुजे, नंबर हुजे, क्वांटिटी हुजे, उहो सभु छा हूंदो, एडजेक्टिव ई हूंदो। ऐं एडजेक्टिव जी असां कंपेरिज़न कंदा आहियूं, भेट कंदा आहियूं। उन जे हवाले सां मां कुझु एडजेक्टिव या जेको कंपेरिज़न जेका आहे भेट आहे, नेक्स्ट वीडियो में तव्हां खां डिटेल शेयर कंदुमि। उन लाइ जेको आहे सो असांजे चैनल ते कनेक्ट रहंदा।